इन दफ़े जेका तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हीअ मुसलसिल गॾिजाणियूं असांजूं बिना नागे जे हलंदियूं रहनि। सिंध जी तमामु थोरियूं शाख़ूं आहिनि जिन शाख़ुनि में दोस्त जेके बि आहिनि जेतिरा बि अचनि था भरपूर गॾिजाणियूं थींदियूं। हीअ पंजी गॾिजाणी आहे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ हर दफ़े असांजी मोकल हूंदी आहे, न कंदा आहियूं असां, पर असां हिन दफ़े उन में बि कोशिशि कई आहे त असां हीउ सिलसिलो जारी रखूं। सो ज़रूरी न आहे त हर गॾिजाणी बचिजे, के दोस्त के में अचनि था वरी ॿ नथा अचनि त ख़ैरु आहे, को मसइलो कोन्हे, वरी ॿ चारि छॾे करे वरी जीअं त शाहिद साहिब खे अॼु असां ख़ासि भलीकार था कयूं। शाहिद साहिब ॿ टे दफ़ा रस्ते ते हिते ईंदे वेंदे चऊं पिया त थोरो टाइम कढो, साईं टाइम कढियो आहे, साईं जी महिरबानी। सदारत जे लाइ अॼु असां वटि सलमान सुमरो साहिबु मौजूदु आहिनि, साईं जी महिरबानी सदारती जॻह ते वेठा आहिनि। अॼु असां वटि इस्म टे आहिनि इन्हनि टिनि इस्मनि जा ई हिकिड़े ई सिंफ़ जा आहिनि ग़ज़ल अदबी संगत। जेको शिकारपुर शाख गुज़िरियल केनालनि जे हवाले सां बि जेको हिकिड़ो ज़बरदस्त जेको मरकज़ जे सॾ ते मुज़ाहिरो कयो, एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, इंतिहाई कामयाबु क़िस्म जो। सो इहो असांजो हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ु त आहे ई आहे, पर उन खां अलावा असां शहर में जेके बि मुज़ाहिरा थियनि था केनालनि जे हवाले सां, सिंधू दरिया जे हवाले सां, उन में असां 4 दोस्त 8 दोस्त 10 दोस्त अदबी संगत जी नुमाइंदगी कई आहे। उहो ग्रुप ते तव्हां सभु ॾिसंदा हूंदव त असां जेके जेका जिते जिते वञूं था उते उनजी रिपोर्ट दोस्तनि खे पेश कयूं था। इंशाल्लाह जल्दी हाणे 6 गॾिजाणी खां अॻु में ई असां कोशिशि कंदासीं त दस्तूरी जेका इहा कारोबारी कमेटी घुराए उन में ख़ज़ानची वारी रिपोर्ट बि पेश कयूं ऐं कुझु दोस्तनि जी जेकी फ़ीस आहिनि फ़ी आहिनि उहे बि वठूं, छो जो हीउ सिलसिलो थोरो आहे, एॾो वॾो कोन्हे अमाउंट। सो दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश कंदासीं त माली मामला बि ठीकु कंदा हलूं ऐं सलाह मशवरो बि चऊं था वठूं दोस्तनि खां त कोई पंहिंजे असां जेके आहियूं कारोबारी कमेटी में 4 दोस्त जेके बि 5 दोस्त, उन खां अलावा बि बाक़ी दोस्तनि वटि का राय आहे त उहा बि असां भलीकार कंदासीं। दफ़े बि आयो हुयो साईं खलील साहिब जी जॻह ते, सो साईं खे बि असां भलीकार बि चऊं था ऐं इहा गुज़ारिश कयूं था त हाणे पंहिंजे पाण खे कंटिन्यू करे ऐं साईं जी जेका सा मेंबरशिप हाणे हिते उअं ई बहाल आहे जीअं अॻु में हुयो, सिर्फ़ु कारोबारी कमेटी जी हिकिड़ी रहियल आहे। ईअं असां बाक़ी दोस्तनि खे बि हर माण्हू खे मैसेज बि कयूं था, ग्रुप ते बि कयूं था, अलॻि बि कयूं था, उन खां अलावा कॉल बि कयूं था। त महिरबानी करे अचो ऐं जेके जेके शयूं माज़ीअ में थियूं आहिनि उनखे ख़तमु करे असां अॻिते हलूं। ऐं जेके दोस्त मुअतिल थिया हुआ उहो मुअतिल ई आहे, मुअतिल जो मक़सदु इहो आहे त फॉर द टाइम बीइंग, सो उहे दोस्त वापसि अची सघनि था ऐं वापसि अचण जो तरीक़ेकार ॾाढो सवलो आहे। उहो अची करे गॾिजाणी में शरीक थींदा ऐं उनखां पोइ असां वरी कारोबारी कमेटी में उनखे बहाल करे छॾींदासीं। सो कंहिं बि माण्हू सां कंहिं बि क़िस्म जी का ज़ाती या का ॿी का कोन्हे मामिलो कोन्हे, हीउ सॼो आइनी मामिलो आहे ऐं असां कोशिशि कयूं था त सभिनी दोस्तनि खे जेके बि आहिनि अचनि। अदबी संगत सभिनी जी आहे, हर उन माण्हू जी जंहिंजे हथ में कलम आहे। गज़ल आहे तिरछी नज़र जो ताव ॾेई वई, तिरछी नज़र जो ताव ॾेई वई, दिलि खे गहरो घाव ॾेई वई। वाह। गुग ऊंधा हो जीवन पंहिंजो, गुग ऊंधा हो जीवन पंहिंजो, क्षमा जहिड़ो श्वाव ॾेई वई, क्षमा जहिड़ो श्वाव ॾेई वई। नैणनि सां जो नातो जोड़े, नैणनि सां उहो नातो जोड़े, चाहत जो चिताव ॾेई वई, चाहत जो चिताव ॾेई वई। नैणनि सां उहो नातो जोड़े, चाहत जो चिताव ॾेई वई। छंडको ॾेई ज़ुल्फ़ खंडेरे, छंडको ॾेई ज़ुल्फ़ खंडेरे, ज़ुल्फ़ खंडेरे, छा त हवा खे उगाव ॾेई वई। छंडको ॾेई ज़ुल्फ़ खंडेरे, छा त हवा खे उगाव ॾेई वई। तोबिन मन मुरझायल, तोबिन मन मुरझायल, तोबिन ही मन मुरझायल, सोहिणी को सौदाव ॾेई वई, सोहिणी को सौदाव ॾेई वई। ॿीहर हाणे मिलण न थींदो, ॿीहर हाणे मिलण न थींदो, वाजिद गुल न्याव ॾेई वई, वाजिद को इहो न्याव ॾेई। वाजिद सेठार सां वटि गज़ल पेश कंदो रहियो आहे, तक़रीबन हर गॾिजाणी में गज़ल पेश कंदो आहे ऐं दोस्त खे साराईंदा आहियूं ऐं सलाहूं बि ॾींदा आहियूं त गज़ल लिखणु हिनखे अचे थो ऐं पर इहो आहे त जेके सलाहूं ॾींदा आहियूं
माना गज़ल लिखण जी जेके बुनियादी तरकीबी अज्जा जेके चइबो आहे उहो आहिनि, पूरी कोशिशि कंदो आहे करण जी। फुटवाद हूंदी आहे ज़रूरु कॾहिं लफ़्ज़ जी कॾहिं वज़न जी कॾहिं, पर इहो आहे त शाइरी वारो गज़ल ऐं वज़न जी शिकायत हमेशह दोस्त सां रही आहे त थोरो कॾहिं कॾहिं किथे, हाणे उहा आहे त काफ़ी बहितर करे आहे। ऐं हिकु दफ़े वेठा हुआसीं ईअं बेज़ाब्ता कचहरी पे चयो त तुंहिंजी जेकी ॿोली आहे उहा गज़ल उहा घटि नज़म वारी वधीक आहे, छो जेका रवानी आहे हिन में उहा नज़म वारी आहे ऐं नज़म खे वधीक वेझो आहे। हा, नज़म खां वधीक वेझी आहे। ऐं साईं अचो, ऐं जेकॾहिं नज़म लिखे त वधीक कामयाबु लिखंदो गज़ल खां, पर साईं शायदि उन ते नज़म ते कलम आज़माई न कई आहे। बाक़ी इहो आहे त गज़ल जी जेका बुनियादी जेके 5-8 जेके शयूं आहिनि, तग़ज़ुल पढ़ो ख़ासि हुन में आहे, रदीफ़ काफ़ियो, वज़न ऐं बहर, उहे सभु शयूं पूरी थो करे। 4 जेको रुकनी आहे, गुग ऊंधा हो, मुंहिंजे ख़्याल में साईं ज़िया शाह वधीक वेठो आहे, ॿोलीअ खे सुठो ॼाणींदो आहे। गुग खां पोइ ऊंधे चवणु ज़रूरी न आहे, गुग ख़ुदि ऊंधा अंधारी थींदी आहे। कुलनि ते सवारे हलंदे कई महमीर ख़ुदा ॼाणे त मारे विझंदे, केॾो कमाल जो हाणे का वार आला छंडको आलनि वारनि खे थींदो आहे। सो हिनखे जेके तव्हां हिते वार इस्तेमालु कयो या छता छा चइबो आहे तजनीस बि पूरी थी वेंदी। ऐं उन खां अलावा उहो लफ़्ज़ जेको आहे न, उहो जेको प्रॉपर सिंधी लफ़्ज़ आहे उहो हुन में जुल्फ़ खां वधीक सुहिणो लॻंदो। ऐं तो बिन मन मुरझायल मन खे सुहिणी को सौदा ॾे वई, माना थोरी तफ़सील जी घुरे थो त हिनजो कंहिंसां मुखातिब आहे इहा तो बिन, माना इहो महबूबा सां वाजिद अली सेठ वारे गज़ल ते ज़ुबैर साईं जो ॻाल्हायो ॾाढो जामिल ऐं ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हायो। मां सम्झां थो त असांजी क्लास जंहिंखे असां अदबी तनक़ीदी क्लास कोठियूं था, ईअं क्लास में इहा ई क्लास जी ख़ूबी आहे त हिन में असांखे दोस्तनि खे सिखण ऐं सेखारण जो मौक़ो मिले थो। हाणे इहो ज़रूरी कोन्हे त जेके शयूं वाजिद लिखी आयो आहे उहे सभु शयूं अथेंटिक हुजनि ऐं जेको ज़ुबैर जंहिं ते तनक़ीद कई उहा ईअं न बि हुजे, पर मां जेको ॿुधुसि ऐं जंहिं अंदाज़ में खे मुख़्तलिफ़ शयुनि खे ज़ुबैर फहिलो रहियो ऐं ख़्यालनि जी हिकिड़ी ख़ुशबू वांगुरु ॻाल्हि कढी आयो, इहा ॾाढी वणी। हूअं बि असां वटि जेके दोस्त शाइरी कनि था या ख़ासि करे गज़ल लिखी अचनि था, उहे हिन वक़्तु नवां आहिनि असां वटि सिखण वारे हवाले सां। ऐं सिखण वारो तजुर्बो सॼी उमिरि माण्हूअ खे खपे, कोई बि परफेक्ट कोन्हे, लिखंदा रहो, सिखंदा रहो। वज़न अहिड़ी शइ आहे जेको हर दफ़े नओं ज़हन में ईंदो आहे, हर दफ़े नयूं शयूं खणी ईंदो आहे। त हीअ गज़ल जेको आहे वाजिद सेठ ठाहियो, जीअं पाण पढ़े पियो, तिरछी नज़र जो ताव ॾेई वई, दिलि खे गहरो घाव ॾेई वई, माना 16 रुकनी जेको आहे 16 मात्राउनि ते मुश्तमिल आहे, माना टोटल जेको माना 4 रुकनी फैलन चइजे। ॾाढो हिकिड़ो सिंपल ऐं सादो वज़न आहे। हिन वज़न ते हर नओं शाइर माना पहिरियां हिन वज़न ते जेको आहे तबे आज़माई कंदो आहे ऐं हुन में कामयाब बि थींदो आहे ऐं ॾाढो सवलो बि आहे। ऐं जल्दी में अगरि जे उनजो हल बि ॿुधायो वञे त मां सम्झां थो असुलु तनक़ीद इहा ई आहे जेका ज़ुबैर साईं कई हिते। तो बिन मन मुरझायल मन खे सुहिणी को सौदा ॾेई वई, ॿीहर हाणे मिलणु न थींदो। हाणे इहो जेको मुखातिब आहे इहो माना हिन शाइर जो मतिलबु इहो आहे त ॿीहर हाणे मिलणु न थींदो। मुंहिंजे ख़्याल में वाजिद अहिड़ो न्याउ ॾेई वई, माना उहा माई हिन सां महबूबा हिन सां मुखातिब थी, हिनखे चई वई त ॿीहर हाणे मिलणु न थींदो पंहिंजो। वाजिद खे अहिड़ो न्याउ उहा ॾेई वई, पाण ॿुधाए वई। इहो ख़्याल जो हा, माना उहा न्याउ मिलंदो आहे राति जो सुम्हण वक़्तु ख़्वाब में ईंदो आहे न्याउ, अहिड़े क़िस्म जो ख़्यालु। पर नओं शाइर ऐं मतिलबु त हिकिड़ो सेखड़ाट शाइर ऐं दोस्त गज़ल जे ॾाढी ॾुखी सिंथ ते मुस्तक़िल तबे आज़माई करे थो ऐं जेको आहे पढ़े थो। मां सम्झां थो इहा हिन जी कामयाबी जी जेको आहे वॾी कुंजी आहे। ऐं जीअं त ज़ुबैर साईं इहा बि ॻाल्हि कई त दोस्त कंटिन्यू अचे थो असां वटि ऐं असांजे प्रोग्राम में मुस्तक़िल ईंदो रहियो आहे। इन करे मेंबरशिप जो हक़ बणिजे थो असां दोस्तनि सां गॾु। इहो असांजी कारोबारी कमेटी फ़ैसिलो कंदी आहे त कंहिंखे मेंबर कजे, कंहिंखे मेंबर कढिजे। हिकिड़े माण्हूअ जो फ़र्द जो फ़ैसिलो न हूंदो आहे अदबी संगत में, उहो खणी वेंदासीं दोस्तनि खे सभिनी इहो रखंदासीं। पोइ इनशाला मां सम्झां थो सभई दोस्त ओके कंदा। सलीम पंहिंजे नाविल ऊंधा ई धरती रोशन में किरदार आंदो आहे। माणिक जंहिंजो नालो आहे, छोकिरो आहे नौजवान, उहो वञे थो हिकिड़ो महान संग तराश वटि सिखण लाइ, संग तराशी सिखण लाइ। उहो
पुछेसि थो त छोकिरा तो के फन पारा आंदा आहिनि पाण सां, उहो हुन खे मूर्तियूं ॾेखारे थो, चवे थो त तुंहिंजूं मूर्तियूं ॿुधाइनि थियूं, तुंहिंजे मूर्तियुनि मां मूंखे हिकिड़े महान संगतराज जे हथोड़ी ऐं छेड़ीअ जो आवाज़ थो ॿुधण में अचे। तुंहिंजे फनपारनि मां मूंखे हिकिड़े महान संगतराज जे थोड़ीअ ऐं छेड़ीअ जो आवाज़ ॿुधण में थो अचे। पोइ वरी मूर्ति ठाहे थो, उहो चवे थो भॼी थो छॾेसि, चए थो मूर्ति ठाहे न, मूर्ति खे जनम ॾे। पोइ वरी उहो मूर्ति ठाहे थो त उनजे मूर्तीअ मां रकासा जी हिकिड़ी मूर्ति आहे, उनजे मां छिम छिम जो आवाज़ थो अचे, उन घुंघरू सम्झो त हिन जे सेठार जे वाजिद सेठार जे गज़लनि मां हिकिड़े सुठे गज़ल गो शाइर जी ख़ुशबू थी अचे मूंखे। ऐं हिनखे गुगु ॻुंदाओ चवण जे बजाए आहे ऊंदाओ जीवन चवे लिखी आहे, जीवन पंहिंजो क्षमा जहिड़ो शुआव ॾेई वई। इन तिरछी आहे, तिरछी ऐं पंहिंजो छंड को ॾेई जुल्फ़ खिंडरेले वार खिंडरेले लिखिया त बि वज़न भर त वार त बि सही हो, त बि सही। छंड को ॾेई वार खिंडरेले, वार खिंडरेले। हा, ऐं छा त हवा खे उगाव ॾेई वई, वाह वाह ज़बरदस्त। ऐं हिन जो शेर इहो हिकिड़ो मास्टर पीस शेर थो लॻे। हा त साईं वार विखेरे बि लॻाए त साईं मां सुठो थींदो। छंडको ॾेई वार विखेरे, छा त हवा खे हुगा ॾेई वई। तमामु सुठो गज़ल आहे। जीअं असां ख़ुशबू वारी कंहिं तौरु गानो ॿुधाए पेन ॾेई वई, तव्हां तिरछी नज़र जो ताव ॾेई वई, दिलि खे गहरो घाव ॾेई वई। तमामु सुठो बहितरीनु गज़ल। पर गज़लनि खां हिन गज़ल में हिकिड़ी नवां नज़र अचे थी, हुन में जेके तशबीहूं आहिनि ऐं काफ़िया जेके सुठा मिलाया आहिनि, इहे ई गज़ल खणी बीठा आहिनि। हाणे ख़बर न आहे त हिन वज़न कहिड़ो रखियो आहे, उहो पाण वज़ाहत करे। हूअं हिन जेको आहे सो कोशिशि वाजिद सेठार जो गज़ल मां ॿुधो ऐं पढ़ंदो बि रहियो आहियां, सर्च करे पुराणो आहे लिखण वारो आहे जो नाई। बाक़ी जेको ज़ुबैर साहब तव्हांखे इस्लाम जेका मशवरा ॾिना, जेके सलाहूं थियूं उन्हनि ते जेको आहे तव्हां अमल कयो। जेकॾहिं तव्हां गज़ल ई लिखणु चाहियो था फ़िलहाल, त पोइ गज़ल जो अभ्यास कयो, गज़ल पढ़ो। छो मां पाण गज़ल जो शाइर आहियां। मां घटि माना ॿी कंहिं सिंफ़ ते लिखियो ई न आहे। ऐं मूंखे गज़ल सां ई माना ईअं सम्झो त शौक़ु छा पर के इश्क़ आहे गज़ल जली सिंफ़ जो। हालांकि गज़ल हिकिड़ी इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जी सिंफ़ आहे, जंहिंमें ख़्यालनि खे घुटो ॾेई करे ख़ारिज करणो पवंदो आहे, वरी नवां ख़्याल तख़लीक़ करणा पवंदा आहिनि, वरी नवनि ख़्यालनि खे तराशणो पवंदो आहे। वरी के ख़्याल अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके न चाहींदे असां उन्हनि खे माना एक्सक्लूड ख़ारिज करे छॾंदा आहियूं, इहो ॾुख बि थींदो आहे। इन करे गज़ल खे पेशी सिंफ़ करार ॾिनो वियो आहे। सो गज़ल जो अभ्यास वधि में वधि कयो। इहो मुतालियो तव्हांजे लाइ खुराक साबित थींदो। बाक़ी जेके ज़ुबैर साहिबु तव्हांखे ॿोलीअ जे हिसाब सां जेके सलाहूं ॾिनियूं उन्हनि ते बि अमल कयो, पर सुठी कोशिशि आहे तव्हांजी। ईअं कोशिशि जारी रखो, इनशाला तव्हां कामयाबु थींदा। ॾिसो मूंखां बि रहिजी वियो ऐं ॾाढो ज़बरदस्त लफ़्ज़ ॿुधायो आहे त खिंडरण माना हवा में वेंदो आहे माण्हू त वार खिंडरिजी वेंदा आहिनि, त उहा को सुहिणो लफ़्ज़ न आहे, शाइराणो बि कोन्हे ऐं सुहिणो लफ़्ज़ कोन्हे। पर कुकड़ी जा पर खिंडरिजी वेंदा आहिनि, या ईअं माना वार जेके आहिनि से उहे विखिरी पाण में खिंडेरबा आहिनि, पाण विखेरबा आहिनि, त हवा में वार विखिरी वेंदा आहिनि। सो ॾाढो सुठो लफ़्ज़ आहे इहो, इनखे तव्हां गौर कजो। दोस्त इतना ज्यादा
या माताओं से खिलाया तकरीबन 12 साल का लिखन रहा लिखने की कोशिश भी क्यों था काफ़ी जान कमी पेश रही बनी तो उन्हें ला साईं सजाद से मेहरबानी साईं दोस्त जैसे साईं मेहरबानी रही है जैसे काई कमी को ताई थी तो नहीं ला साईं ने मोकला सो साईं पांच मेहरबानी कंदा आहिनि हिन में दोस्ती थींदी आहे। हिन गज़ल में भी कुछ बंद अहिड़ा आहिनि जिन में जीअं ही बंद हुयो ये शेर हुयो शंडको ॾेई ज़ुल्फ़ खंडेरे शंडको ॾेई ज़ुल्फ़ खंडेरे बिल्कुलु सही आहे। ये तव्हां सही ॻाल्हि कई त खंडेरनि लफ़्ज़ बाक़ी पाण सही कोन पियो लॻो ज़ुल्फ़ ऐं वार इहे ॿ लफ़्ज़ जेके आहिनि इन्हनि खे हा शंडको ॾेई वार विखेरे करणु लिखणु तमामु बहितरु थींदो। बाक़ी ॿियो जेको ही सिटे साईं ॿुधो सभ खां पहिरियों त मां अॼोकी हिन गॾिजाणी हवाले ते हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि सदारत त मुंहिंजे हवाले आहे कार्रवाई सेक्रेटरी साहिब जे हवाले आहे त मां गुज़ारिश साईं जन कंदुसि हिन गॾिजाणी खे ईद गॾिजाणी जो नालो ॾियनि त बहितरु आहे। ईद खां पोइ असां मिलियाऊं सभई दोस्त हूअं ईद मुशाइरो थींदो आहे जेकर मुशाइरो न थी सघियो आहे शाख जे तरफ़ां त बहितरु आहे हिकिड़ो मक़सूदु नालो ॾिजे ऐं ईद जे यादि में जेको आहे ऐं उन खां पोइ मां सभिनी दोस्तनि ईद मुबारक चवां थो जेके बि दोस्त हिते हाज़ुर आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि जो जीअं शाहिद साहिबु आहे इलाही अरसे खां पोइ मुलाक़ात थी आहे सम्झो साईं ॿियनि दोस्तनि सां एवरेज मुलाक़ात थी आहे असांजे शाहिद साहिब सां माना साल सवा खां पोइ मुलाक़ात थी आहे त हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे साईं त उन्हनि ईद ते मिलियासीं हा सम्झो इन करे बहरहाल सभिनी दोस्तनि खे वेलकम आहिनि अॼोकी गॾिजाणी हवाले सां। ऐं उन खां पोइ मां छा चवां लफ़्ज़ जेको आहे ज़ुबैर साहिब जेके सलाहूं राया मशवरा ॾिना हिन तकलीफ़ जे हवाले सां उहो वज़न रखनि था। मां उमेदु आहे त हिन शाइर जो हिन तकलीफ़ जेको आहे तकलीफ़कार या शाइर जेको आहे त उहो असां वटि छा आहे त शाखुनि में कुझु दोस्त अहिड़ा ईंदा आहिनि जेके मूंखे यादि आहे सैयद सिराज शाह का तकलीफ़ पढ़ंदो शाइरी जेको आइटम जेको आहे गज़ल या नज़्म जॾहिं तनक़ीद कबीर चयो न साईं तव्हांजे सम्झो चढ़ियल आहे जेको मां लिखी आहे दुरुस्त आहे बदमाना वरी पढ़े बि सही वरी मञे बि न बाबा जेकॾहिं को दोस्त राय ॾिए थो पियो ऐं उन में का हुनजी तसीह जी हिकिड़ी गुंजाइश आहे त उहा उन में थियणो खपे हा मञे बि न साईं तव्हांखे सम्झ में न ईंदो साईं शाइरी हुन खां तनक़ीद खां बालातर आहे हीअं हूअं पोइ असां वरी चवंदा त कॾहिं कॾहिं दोस्ती में बाबा पोइ तकलीफ़ खणी छो था तव्हां अचो जॾहिं हुन तनक़ीद जी ज़रूरत बि न आहे त तकलीफ़ तव्हां न खणी अचो। बहरहाल ईअं आहे त वाजिद गुल जेको असांजो दोस्त आहे ऐं वाजिद गुल जेको आहे सो बिल्कुलु उन्हनि साईं खे गुज़ारिश बि कईसीं पर साईं अञा उन ई हुन सोच ते हले थो सॼो नालो लिखो वाजिद अली सेठार बार बार चऊं था उन्हनि हिकिड़ी शइ संगत अदबी नालो संगत में वञे बि सही त ठीकु आहे तव्हांजी राय मुनासिबु आहे मां आईंदा हुन ते अमल कंदुसि। वाजिद गुल जेको असांजो दोस्त आहे त सची पुछो न त मूंखे ॿ शयूं न विसरंदियूं आहिनि अदबी संगत जे हवाले सां। हिकिड़ो असांजो दोस्त सजाद महर साहिबु पंहिंजी शाइरी किताब में अदबी संगत खे इहो खिराज पेश कयो त बाबा मां जेको कुझु आहियां अदबी संगत जे करे आहियां सम्झो त जेकॾहिं मां अदबी संगत जो हिसो न हुजां थी सघे त मां सुठो शाइर न हुजां। अहिड़े नमूने सां गुज़िरियल दफ़े अनवर शेख साहिबु पंहिंजो गॾिजाणी में अची उन जो इज़हार कयईं त दादा मां जेको बि आहियां कहाणीकार या सिंध में मुंहिंजो नालो आहे त मां हिन जेको आहे सो अदबी क्लासनि में वेठो आहियां अची दोस्तनि जी तनक़ीद हमला चओ जो थोरो फ्री माहौल में ॻाल्हाए मां सॼो कुझु दोस्तनि जे करे इहे माना ख़ुदि असां लाइ माना हिकिड़े उत्साह हूंदियूं आहिनि या असां ख़ुशी महसूसु थींदा दोस्त हिकिड़ी शइ खे जेको आहे सो जेको आनर करनि था पिया। सदर साहब इजाज़त आहे सर गज़ल आहे जीअं तव्हांखे ख़बर आहे त मां बुनियादी तौर ते आहियां ई गज़ल जो शाइर गज़ल खां लिखण खां सवाइ सर्दी कोन्हे सो अर्ज़ु आहे त सुर्ख को इनकलाब अचिणो आहे सुर्ख को इनकलाब अचिणो आहे देस तोते शबाब अचिणो आहे देस तोते शबाब सुर्ख को इनकलाब अचिणो आहे देस तोते शबाब अचिणो आहे जाग जी अख लॻी अगर वेई जाग जी अख लॻी अगर वेई पोइ यकीनन अज़ाब अचिणो आहे सोच अमली लिबास पहिरे थी सोच अमली लिबास पहिरे थी दुश्मननि लाइ अताब अचिणो आहे दुश्मननि लाइ अताब अचिणो आहे
ही करामत गमन जी आहे जो ही करामत अमन जी आहे जो ही करामत गमन जी आहे जो अॼु लबन ते शराब अचणो वाह 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 वो ही करामत गमन जी आहे जो अॼु लबन ते शराब अचणो आहे जो सनाई सैयद ॾिनो आहे जो सनाई सैयद ॾिनो जो सनाई सैयद सनाई सैयद जो सनाई सैयद ॾिनो आहे नेठि सोई निसाब अचणो आहे नेठ सोई निसाब अचणो तुंहिंजे मुंहिंजे गुलाब जज़्बनि ते तुंहिंजे मुंहिंजे गुलाब जज़्बनि ते वक़्तु बणिजी कसाब अचणो आहे कसाब तुंहिंजे मुंहिंजे गुलाब जज़्बनि ते वक़्तु बणिजी कसाब अचणो आहे सुर्ख को इनकलाब अचणो आहे देस तो ते शबाब अचणो आहे महिरबानी वो तमामु ख़ूबसूरत गज़ल को शाइर आहे जीअं न पाण ॿुधायो त हू गज़ल जे ई मैदान में हमेशह निभाईंदो रहियो आहे ऐं हिन जी जेका गज़ल जी लिखणी आहे उहा मुनफ़रिद आहे ऐं गज़ल जंहिं पैरा में लिखिबो आहे जंहिं नफ़्सियात सां जंहिं सोच सां लिखिबो आहे उहो गज़ल आहे हिन वटि ऐं गज़ल न पढ़ियो बि घणो आहे वफ़ा नथन शाही जो करे करे मिलंदो आहे हिन मां सिक लहंदी आहे कॾहिं उस्ताद बुखारी जी लहंदी आहे कॾहिं अयाज़ खे बि फॉलो कंदे नज़र ईंदो आहे ऐं फ़ाइलातुनि मुफ़ाइलुनि फ़ेलुनि मुंहिंजे ख़्याल में उहो त हाणे तव्हां वरी फेरायोसीं साॻियो ई आहे भई साॻियो ई आहे हा सो वज़न में त कमाल जो आहे हिन में पूरा ई आहे ऐं जेका सुर्ख को इनकलाब अचणो आहे गज़ल जी जेका हिकिड़ी नवाण जेका हिते आई माना नंढे खंड में असां जॾहिं हिंदुस्तान में गज़ल आयो त हिंदुस्तान खां अॻु में गज़ल जी जेका रीत हुई या गज़ल जो जेको फॉर्मेट हो उहो सिर्फ़ु महबूबा सां ॻाल्हियूं करणु चवनि बि ईअं था त देस तो ते शबाब अचणो आहे देस जे अॻियां जेको मुखातिब अजब जी निशानी आहे मुखातिब लफ़्ज़ जो इहो पढ़ण वारे जो अंदाज़ खे ॿुधाइण वारे खे क्लियर कंदो आहे त शाइर केतिरो दस्तरस रखे थो पंहिंजे ख़्याल ते बि ऐं उन लफ़्ज़ ते बि जीअं लफ़्ज़ करे जहिड़े अंदाज़ में लिखियो आहे त अली आगा दुरानी लाइ छा चऊं इहे चऊं त मुंहिंजे ई बाग़ मां फुटल हिकु ॿूटो आहे ऐं कॾहिं कॾहिं मां हिन खां पुछंदुमि भई वज़न कहिड़ो ॿुधाईंदो उस्ताद फलाणो वज़न आहे इहा हिन अली आगा दुरानीअ जी कामयाबी आहे गज़ल जे हवाले गज़ल एॾो ख़ूब लिखंदो आहे जॾहिं बि लिखियो अथई हिकु ॿ शयूं त मूंखे यादि आहिनि बाक़ाइदा हिनखे चवंदो हाणे फलाणो गज़ल त ॿुधाए मूंखे ॿुधाईंदो आहे त हीअ बि उन हिसाब सां हीअ जेको आहे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल आहे गज़ल ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे हिकिड़ो तव्हांखे रदीफ़ सुठो हुजणु खपे ॿियो काफ़ियो ॿ शयूं जेके तव्हांखे मज़बूत मिली थी वञनि न त माना बाक़ी ओसारी थी वञे थी लफ़्ज़नि जी हिकु त वज़न तव्हांजो या त हा हमीर दवा त कराए थो पर जेको डॉक्टर आहे हुनखे ख़बर नथो सही जेको डॉक्टर असुल दवा वारो आहे जेका असुल दवा बीमारी आहे उन तशख़ीस नथी थिए त पोइ बेकार आहे पोइ पाण खे माना ख़राबु करणु आहे त हीअ जेका ॻाल्हि यार अली आगा दुरानी जी आहे मां हिन ते इहो ॻाल्हायोसि अली आगा दुरानी गज़ल जो बादशाह शाइर आहे तमामु ख़ूबसूरत शाइर आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे हिन जो लहजो हुन अंदाज़ गज़ल वारो आहे ऐं हिन गज़ल में बि ईअं ई कमाल कई तव्हां ॿुधो सभई दोस्तनि आख़िरी शेर ते ज़ुबैर साईं चयो त हिन में जेको कसाब लफ़्ज़ आहे इहो कासाई लफ़्ज़ न अचे शाइर जी ख़ूबी आहे पाण ई ॿुधाई त अगरि अयाज़ नाम जो इस्तेमालु करे वियो आहे त तुंहिंजे मुंहिंजे गुलाब जज़्बनि ते वक़्तु बणिजी कसाब अचिणो आहे कॾहिं कॾहिं थींदो आहे ज़रूरी न आहे त शाइर खे 8 ई काफ़िया मिलनि 9 ई काफ़िया मिलनि इस्तेमालु करे वञे मां ज़ुबैर जी बि तारीफ़ थो कयां हिन ॻाल्हि जी त इहो ज़रूरी कोन्हे तव्हांखे 5 शेरनि ते कमु पूरो थो थी वञे त ख़ूबसूरत आहे हुनखे ख़ूबसूरतीअ में छॾियो जंहिंखे चयो रांदि रस में छॾे ॾिजे त वधीक बहितर आहे ऐं इहो त उहो हुनजे शाइरीअ में अॼु पे ऐं इनकलाब जूं ॻाल्हियूं मिलंदियूं ऐं शुरू खां ई मूं ॾिठो आहे त उन में जेकॾहिं गज़ल में हिकु ॿ शेर ज़रूरु हूंदो अहिड़ो जंहिंमें अॼु पे जी ॻाल्हि थियल हूंदी या इनकलाब जी ॻाल्हि थियल हूंदी ऐं असल में वॾी ॻाल्हि आहे इम्तिहान आहे शाइर जे लाइ त ख़ूबसूरत गज़ल लिखे ऐं वरी उन में इनकलाब जूं ॻाल्हियूं करे अॼु पे जूं ॻाल्हियूं करे गज़ल में ॾाढो ॾुखियो मसइलो आहे बरसग़ीर में पखड में जॾहिं तरक़ी पसंदि तहरीक हली त उन्हनि लाइ इहो मसइलो थियो जॾहिं उहो तरक़ी पसंदि ख़्याल आंदा पए त उनजी शाइरी वरी मार पई खाई वञे
त इहो हुनखे सलाम आहे अली आगा दुरानी खे। पर हिन जो को गज़ल खे जेका तरतीब आहे न रवायत जेका आहे सदियुनि जी रवायत आहे न, त उन में जेके रोमांटिक जेके शेर आहिनि सम्झो। मूंखां वधीक सीनियर दोस्त वेठा आहिनि जिन साईं अली आगा दुरानी जे गज़ल ते ॻाल्हायो। अॼु पहिरियों दफ़ो मां साईं जी अली आगा दुरानी सां बाय फेस कचहरी थी आहे, मुलाक़ात थी आहे। हूअं साईं जन सां फेसबुक ते मां साईं जन जी शाइरी पढ़ंदो रहंदो आहे। तमामु गज़ल जो सुठो शाइर आहे, बहितरीनु शाइर आहे। अॼु रूबरू साईं जन जी शाइरी ॿुधीसीं बि ऐं वरी ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो, पर मां वटि त अहिड़ा लफ़्ज़ ई न आहिनि जो मां साईं जन जी शाइरी ते का तनक़ीद करे सघां। साईं तमामु बहितरीनु लिखियो आहे। ऐं हिकु ॻाल्हि हिन में वाज़े आहे त साईं जन क़ौमी फ़िक्र सां सलाह ॾियनि, क़ौम परस्ती ख़्यालु रखनि था पिया, जेको असांजे नौजवान जे लाइ तमामु उत्साह जो सबबु आहे ऐं असां हिनखे तमामु एप्रिशिएट कयूं था। सुर्ख को इनकलाब अचणो आहे, देस तोते शबाब अचणो आहे। कमाल जाग जी अखि लॻी अगरि वेही पोइ यकीनन अज़ाब अचणो आहे। तमामु ज़बरदस्त ईअं पियो लॻे ॼण त इहो सॼो जेको माहौल हले थो पियो, धरतीअ जी दरिया जी ॻाल्हि, धरतीअ जे वसीलनि जी ॻाल्हि, सॼो उहो हूंदो। पर पोइ अॻिते हली करे थोरो मटिजी वियो। बहरहाल साईं खे मुबारक हुजे, तमामु सुठो गज़ल वक़्त जे हिसाब सां असांखे हिननि गज़लनि जी हाणे ज़रूरत आहे साॻी धरतीअ जे लाइ। महिरबानी। हिन जी शाइरी में नवाण हूंदी आहे, हिकु हिन जूं तशबीह हूंदियूं आहिनि, ॾाढी सुठी हूंदियूं आहिनि। लाउड रखो, छा कयो? पंहिंजे हवाले सां जेके बि लवाज़मात हूंदियूं आहिनि सिंफ जूं, उन्हनि खे पूरो रहंदो आहे। हिकिड़ी ॿी शइ आहे त सुठी ॻाल्हि आहे, क़ौम परस्ती का ख़राबु ॻाल्हि न आहे, पर उनखे हर शइ में मौज़ू बणाए लिखणु हिकिड़ो माण्हूअ लाइ अजीब थो लॻे। वैराइटी हुजणु घुरिजे शाइर वटि। हुनजी अखि अहिड़ी मुशाहिद जी हुजे, दुनिया जा ॿिया बि मसाइला आहिनि। इनकलाब पंहिंजी जाइ ते आहे, पर इनकलाब जा ख़्वाब बि अहिड़े नमूने हुजनि जो कमाल थी वञे। हिन में माना हिकिड़ो नारेबाज़ीअ वारो अंसर थो अचे, जेको हिनखां थोरो पासो करणु खपे शाइर खे। कहिड़ो बि हुजे, इज़्म जो जेको शिकार थो थिए न, उहो महदूद थो थी वञे। दुनिया जा ॿिया मसाइला आहिनि, सद जा ॿिया मसाइला आहिनि, असांखे एतिरा न आहे। कंहिंखे सद सां प्यारु न आहे, कंहिंखे पंहिंजी क़ौम सां प्यारु न आहे। पर जेको जॾो खणी माण्हू शाइरी थो लिखे न, उहा थोरी फिकी थी पए, दर्द हुजे हुन में, अंदरि अहिड़ो दर्द हुजे समाजियात जो हे हो वाह वाह थी पए। ओवरऑल साईं जी सुठो गज़ल आहे, ईअं न आहे मां रद्द कोन थो कयां, पर चवण जो मतिलबु आहे जेको हर उन में सिट में इनकलाब आणिबो हे हो, इहो माना हिकिड़ो कारकुन झंडो खणे डुकंदो वधंदो आहे, इहो थियणु न खपे। हिकिड़ो अॻुवाण खणी थी उन में सुठायूं शयूं आणणु घुरिजनि त महिरबानी थी। अगरि पंहिंजो पको पुख़्तो मर्दो शाइर आहे, ख़बर आहे त असां वटि सुठनि शाइरनि जी वॾी खेप आहे। पंहिंजी शाइरीअ जो आगाज़ ई गज़ल सां कयो। पाण सवेर सजा साईं ॿुधायो त मूं वटि उहो सिखण जे हवाले सां आयो ऐं जेकी कुझु हुयो उनखे सां शेयर थियो। हू अदबी संगत जे सिटिंग्स में सुठा गज़ल पेश करे चुको आहे। अॼोको ही गज़ल बि पंहिंजी जाइ ते हिकु अहमियत रखे थो। मां ईअं चवंदुसि त हर माण्हू फ़िक्री तरह कंहिं न कंहिं इज़्म सां वाॻियल हूंदो, लाॻापियल हूंदो आहे, उन ते उनजो असरु हूंदो आहे, उनजे फ़हम में उहा शइ समायल हूंदी आहे। ज़ाहिर आहे हिकु राइटर जी हैसियत सां उनजी तख़लीक़ में उहा शइ झलकंदी। तंहिंजे करे उनजे गज़ल में ही जेके शयूं आहिनि इहे पंहिंजी जाइ ते अहमियत रखनि थियूं ऐं उनखे ॾिसणो ई आहे त उनखे पेश करण जो ॾांहुं उन केतिरो उन वटि आहे। ऐं इहो ई आहे त आगा जे हिन गज़ल में उहो पेशकश जो ॾांहुं बि आहे, लफ़्ज़ बि आहिनि ऐं सुठे नमूने हुन सां निभायो आहे। बाक़ी जेका आख़िरी जेको मक़्ता हूंदी आहे गज़ल जी,
उहा ॾाढी छिरकाईंदड़ हूंदी आहे, जेका हिन ग़ज़ल जी छिरकाईंदड़। हिन महिल माहौल बि हली आहे अहिड़ो पहले सिंध में केनालनि जे हवाले सां उहो बि घोट लॻो पियो आहे, पर तव्हांजे छा हर ॻाल्हि में असांजे रिएक्शन हुजणु घुरिजे, सिर्फ़ु लिखणीअ में न, असांजे हर अमल में, असांजी हर पोस्ट में, असांजी हर ॻाल्हि में जस हुजे तव्हांखे। भाई वतन सां मोहबत जो तमामु बहितरीनु इज़हार। अली मां पहिरियों त इहा मुबारक इलाही अरसे खां पोइ आयो आहे ऐं आयो आहे तॾहिं बि लिखणी ज़बरदस्त खणी ईंदो आहे ऐं पुराणो असांजो अदबी संगत जो मेंबर बि आहे, सरगर्म कारकुन रहियो आहे। शाइर जी थींदी आहे कंहिं माण्हू इश्क सां औरत जो इज़हार करे हे पंहिंजे धरतीअ जे इनकलाब या धरतीअ जी जेको हुजे रहबर ऐं अॻुवाण जी ॻाल्हि कई अथई उहा बहितर आहे, जेको जंहिंजो हुन मुताइलो कयो आहे ऐं सिंध जे लाइ सम्झी अथई बहितरीनु आहे। अलियाला दौरान जो हीअ गज़ल बि ज़बरदस्त आहे, अॻिलनि गज़लनि जी बहितर आहे। सर दोस्तनि जी हमेशह जी महिरबानी ऐं जीअं कहिड़े फ़िक्र सां सरियाल आहे सभु सभिनी यारनि दोस्तनि खे ख़बर आहे त मुंहिंजो माना सियासी लाड़ो कहिड़े फ़िक्र न आहे। त जीअं साईं अनवर ॻाल्हि कई त इंसान कंहिं न कंहिं हवाले सां किथे न किथे कंहिं न कंहिं फ़िक्र सां लाॻापियल हूंदो आहे, उहो ई उन ते असरु हूंदो आहे, उनजे शऊर ते, उनजे अकुल ते, उनजे मुताले ते। ऐं मूं ते बि यकीनन इहे ई आहिनि पाछा त जंहिं फ़िक्र सां मां लाॻापियल आहियां उहो फ़िक्र मुंहिंजे माना तख़लीक़ुनि में इज़हार जी वेंदो आहे बेसाख़्ता तौर ते। ऐं शाइरी त आहे ई चवंदा आहिनि शऊर जो, इंसानी शऊर जो सरचश्मो। पोइ शाइरी हुजे त ॿी का कहाणी हुजे त इंसान जो जेको जंहिं पासे ॾे लाड़ो हूंदो, जंहिं पासे ॾे उहो शऊरी रग़बत रखंदो हूंदो त उहो ई उनखे इज़हार ईंदो आहे। उहो इज़हार ईअं न हूंदो आहे त माना त मतिलबु माइंड सेट हुजे त मां माइंड सेट महिरबानी तव्हां दोस्तनि जी जेके इस्लाही रायो तव्हां ॾिनो जी उन ते बि यकीन अमल कंदुसि। वॾी महिरबानी। महिरबानी साईं। साईं आख़िरी तख़लीक़ आहे साईं अब्दुल वासिर सौदुल साहब। हा 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 वास्ते जो साईं पंहिंजी कारवाई कयूं। साईं तकलीफ़ पढ़ी मूंखे उर्दू हिकिड़ो शेर तो याद अचे तो शायरी कोई खेल नहीं है तुमने समझा क्या है, शायरी कोई खेल नहीं है तुमने समझा क्या है, गम नश्तर से कुरे दो तो गज़ल होती है। समझो साईं चवण जो मक़सदु आहे त इहा हक़ीक़त आहे। असां त राय ॾियण में या तनक़ीद करण में जेको आहे उहो सवलो आहे, देरि न कंदा आहियूं। उहो साहिब तकलीफ़ खे ख़बर आहे त कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रे थो पियो, ख़्यालनि खे लफ़्ज़नि जो रूप कीअं थो ॾिए पियो ऐं पढ़ंदड़ ताईं जेको आहे उहा शइ कीअं पहुचे थी पई। उहा महिनत हिन में नज़र अचे थी पई। अली आगा दुरानी साहिब जेका हिन तकलीफ़ सां हिन गज़ल सां महिनत कई, ख़ासि तौर ते ज़ुबैर जी जंहिं मूंखे मदू कयो। हालांकि सुबुह साईं फ़ोन बि कई साईं अनवर ॾे, मां हुन वक़्तु वेठो हुअमि। पोइ साईं मूंखे वरी ईअं चयो त तव्हां अचिजो, पर मूं वरी कमकार में मशगूल थी। हा हा पोइ वयुमि बाज़ारि, वरी होॾां मोटियुमि त मोटर साइकिल ते हुयुमि। काल त अचे पई, मां चवणु घर लहां त पोइ ॾिसां ॾिठमि त साईं जी काल लॻी पियो। जी जी तव्हां महिरबानी कई, महिरबानी साईं। मुंहिंजी कहाणी जो उनवान आहे साईं ॾिनो पुटु छुटे जो। ॾिनो पुटु छुटे जो। अॼु 8 जून जी तारीख़ हुई, गर्मी पंहिंजे उरूज ते हुई जो कांव जी अखि पई निकिरे। स्कूल जूं मोकिलियूं, घर में वेही सिंधी अदब जा किताब बि पढ़ियमि। डॉक्टर अब्दुल जब्बार जुने जो सिंधी अदब जी तारीख़ किताब मुंहिंजे हथ में हो। गर्मी बि पंहिंजा तारा ॾेखारे रही जो माण्हू बेज़ार थियो वञे, उन करे गंजी ऐं गोॾ पाए गुज़ारो करे रहियो हुउसि। ताज़ो ई सिंधी लेक्चर जो फार्म सिंध पब्लिक सर्विस कमीशन में भरायो हुउमि, जंहिं करे ॾींहुं राति हिकु करे पढ़ण में चुटियो पियो हुउसि। 2 साल अॻु बि इम्तिहान वेठोसि पर को बूटो ॿारे न सघियोसि। ॿाहिरां सौट असलम जो आवाज़ु आयो त मुंहिंजे पुटु अब्दुल मालिक खां पुछे त पिणे किथे आहे। हुन चयो अंदरि पढ़े थो पियो। ईअं कंदे अंदरि कोठीअ में धूके आयो। अचण सां ई मुंहिंजे पंहिंजे ख़ासि लहजे में सलाम वालेकुम चयईं। मां वरंदी ॾींदे हथ मिलाईंदे वालेकुम सलाम चयो। पोइ भर वेठी वेही रहियो। मूंखे चयईं त मास्तर त थियो आहीं, अञा पढ़ण जी पचर नथो छॾी। हुनखे केरु सम्झाए त मास्तर मां लेक्चर थियण थियो चाहियां, जंहिं लाइ वरी वॾी झिगझिगा करणी पवंदी। मां छते कोरी वारी डेग खां बचण लाइ हुनखे चयुमि, सौट ख़ैर त ख़ैर में अचणु थियो आहे। चयईं बैग में अकाउंट।
बैंक में अकाउंट माना वो ये आम माण्हू चवंदा आहिनि त हा यानी बैंक में अकाउंट खोलाइणो आहे उन लाइ मूंसां गॾिजी हलो काल्ह वियो हुअमि किथे वारो न लॻो तूं पढ़ियल कढ़ियल मास्टर आहीं किथे न किथे मूंखे अकाउंट खोलाए ॾे जाइन वारा पैसा मिली पवनि त का जॻह जुगाइण माना हे जेके बरसाति जी हा सरसो ईंदो ज़िक्र मूं किताब खपे मूं किताब खपे हिकु पासे रखी हुन चयईं सौट मां कहिड़ो डीसी जो पुटु आहियां या मां कहिड़ो ढिंग ज़िमीदार आहियां जो बैंक वारा मूंखे सुञाणींदा अकाउंट खोलण में देरी न कंदा सौट मां मास्तर आहियां मास्तर खे फाटक वारो बि कोन सुञाणींदो आहे अॼुकल्ह ॾिनो पुटु छुटे जो आहे पैसा फेंक तमाशा देख सौट तूं हल त सही अलाह वॾो आहे मन का सणाई थी पई वाई सणाई त कर अॻ में खणी हा हथ में कयो अथई बसि मिड़ई ॿ त ॿार थी पवंदासीं दिलि में चयमि आहे त लईअ मां लठ वञणी जो तोसां हलां ऐं कमु थी वञे मां हिक ते हू बि ते ईअं विच में पवंदी मूं वारी ज़ाल बैताल चयो त ग़रीब सां वञो केॾियूं गिघराटियूं थो करे वेचारी जी आस पुॼाए भला अकाउंट न खोलींदा त अलाह त कोन खसींदा हुनजी भर वरिती हाणे त सौट खे बि टेक अची वई मां अचां थो सोचणु लॻुसि त पर साल 2022 में बरसाति जेकी रांगा हया इहे मूंखे बि यादि आहिनि जंहिंमें मुंहिंजो पिणु हिकु कमिरो हिकु सिरो सीमेंट ते ठहियलु 11 बाय 15 जो पट पइजी वियो जेको पिणु सरे में अची चुको पर मूं अकाउंट पघार वारो मुंहिंजो अकाउंट पघार वारो खुलियलु उहो एॾी न मूंखे का लोड़ी न पवंदी ईअं सोचींदे मतलूबा कमु करण लाइ उथियुसि जीअं वक़्तु सिर तयारु थियां झटि गुज़री त हमारा 6 ॾंदनि सां वापसि मोटो यार जा शेप ई बदिलियल हुआ अॻ में गोॾ चोले में हाणे पुराणे अच्छे जोड़े में अॻवार विखिरियलुसि हाणे तेल लॻल ऐं फणी ॾिनल अॻ में मुछूं हेठि लिकल हाणे साइकिल जे हैंडल वांगुरु ॿाहिरि निकितल अॻ में पेर में शिकल जुती हाणे पॉलिश थियल पादर अॻ में अधु धोतल मुंहुं हाणे मुंहुं धोतल अखियुनि में पास मुंहुं पातल मतिलबु वॾी टाट फूक में हो जो मां मास्तर बि हुनजे अॻियां कमदार ॾिसण में पियो अचां अचण सां चई त हल स्टू कढो त काहो ॾे विझी छो थो तेल पाणी मूं ते आहे अञा लकड़ा होटल जी चांहि या दीवान जो फालूदो बि मूं ते बसि नी मूं बि सोचियो थोरे जो थोरो थी पवंदो तेल बि तिरनि मां निकिरंदो बाक़ी ॿियो छा खपे ईअं कंदे मोटर साइकिल कढियमि चालू कयुमि त सौट बि लांग वराए वेही रहियो जॾहिं ॻोठ खां ॿाहिरि निकितासीं वरी हवालनि में शुरू थियासीं सौट असल में चयो ॿी ॻाल्हि ॿुधी थी मूं चयो न बरसाति खां पोइ जेका जायुनि जी सर्वे थी हुई न सर्वे करण वारा 3 ॼणा हुया हिकु पाण वारो ॻोठाई मास्तर इनायतुल्ला आहे ॿियो लूसी सेक्रेटरी यानी यूसी सेक्रेटरी ऐं टियों फौजी हो मूं वञंदी में चयो हा हा वधीक चई पाण वारे मास्तर ऐं लूसी सेक्रेटरी ॿधी करे मनपसंदि माण्हुनि जा सर्वे में नाला लिखिया ऐं ॿियो वॾो नाक इहो बि जो मास्तर पंहिंजे हरणी भाउरनि चाचनि सौटनि जा नाला लिखाया आहिनि हालांकि बरसाति में हिकु सिर बि कोन किरी हुयनि असां मानी खाराईंदा मथां वरी चांहि ऐं बोतल जा दौर हलंदा ईअं ओताकत ई रहंदो त होॾां हू ॿई नानी वेड़ो करे कमु लाहे छॾींदा मतिलबु त भेल करे छॾियऊं बाक़ी असांजे हक़ी किरियल जा हिते बि हरू भरू किरकिर कंदा ॿुधण में आयो त सॼी लूसी यानी यूसी में अंदरे खाने माण्हुनि खां दशकुश बि वरितऊं वॾो माल कठो कयो अथऊं मूं चयो काज़ी ॼाणे क़यामत ॼाणे असांजो छा सोचियुमि हुकूमत में बि इंसाफ़ कोन्हे चङो थियो हुकूमत खे बि सेखत हुजे छो त हुकूमत जो मुंहुं रुकजो ऐं पुठि गुड़िजी ईअं ॿिया हवाला कंदे शहर शिकारपुर अची वियो पहिरीं बिस्मिल्लाह कंदे सिंध बैंक जा सुवाली थियासीं हाणे हीअं था हलूं न साईं ॻोठ हेॾो आहे असांजो ॿाहिरि बीठल गार्ड चयो कहिड़ो कमु आहे मूं चयो आसान अकाउंट खोलाइणो आहे हुकूमत जान जा पैसा ॾींदी ऐं सरसो वारनि चयो आहे ज़ुबैर साईं ॿुधिजो हाणे कंहिं बि बैंक में अकाउंट खोलायो त किश्तनि में पैसा ॾिना वेंदा गार्ड चयो हिते अदा हिते अकाउंट कोन